केर होता छा चक्कर आ तव्हां सां मिली करे असांजी ज़िंदगी आहे 2-3 साल अञा वधी विया। तव्हां यूट्यूबर आहियो न वॾा हाँ मशहूर। हाँ मां यूट्यूबर आ चयो मां हाँ हिकिड़ी सेल्फी। अदा ॻाल्हि ॿुध हा सेल्फी हिक छा मां 5 कढाया हा सिज लही वियो आहे मूंखे काॾे वञिणो आहे मसलो ई न आहे बस हिकिड़ी सेल्फी हिकिड़ो वीडियो आहे बस 3 मिंटनि जो। न थी सघंदो यार टाइम न आहे हिकिड़ी प्लीज प्लीज वञे हिकिड़ी ॻाल्हि का हिकु कढासीं सुभाणे मां अची हिन में छोकिरो आहे अदा हरे 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 जी जी हिकिड़ी करी ॾे जी इनके देर ते दी अज भी असां ड्रामा भरियूं पिया लेकिन हिन चयो सुभाणे ईंदुमि मां। दावत आहे मूंखे तव्हां सम्झो नथा हाँ। के दावत ते पुॼणो आहे हा सकरे सुभाणे तव्हां हिते अचो सेल्फियूं वीडियो भरींदासीं हाणे महिरबानी कयो न थी सघंदो यार महिरबानी। न थी सघंदो टाइम न आहे मूंखे अरे तूं सुञाणे नथो मूंखे केरु आहे केरु आहे तूं? तोखे इलारो थो कयां हिकिड़ी सेल्फी कढी ॾे मशहूर आहे तॾहिं ॻाल्हि सम्झ इज़त सां कढाए तो सेल्फी ठीकु आहे न त पादर में हथु जा। अरे ॻाल्हि अरे वठ ले। आहे छा तूं ॿुधाए इज़त सां कढाए तो सेल्फी कढी अरे कद सेल्फी तो अरे छा था कयो तव्हां यार सिधो ज़ोरी था कयो तव्हां बस कर सिधो थी सिधो फिर तक मुंह सिधो कर मुंह खराब न कर अने मुंह खराब कर चंपा सिधो कर चंपा हल बी आ अरे ये कर दोस्ती है सब ऐसा चंपा भी है तो दोस्त चुप क्यों है तो दोस्ती ऐसा बता इज्जत है कहे तो तरी आ खिल